मौला मज़लूम करबला हिकड़ी न्याणी के सजे ज़ानू ते वेहारियो, बी के खबे ज़ानू ते वेहारियो। मौला जन प्यार भी कन प्यार, रोइन भी प्यार। अजरुकुम अल्लाह। भई न्याणियों रोई करे चवन लगियो ने मामा प्यार ई था कयो गोया जना सा यतीम थी वयूं। अजरुकुम अल्लाह। मौला जन ढूंढ ढई करे रुनाए, रोई करे त फरमाए आइंदा जला मुखे पी समझंदी कयो, मुझे न्याणन के भेणियों समझंदी कयो। अदा हज़ारो मुड़े ॾिसो ये मौला जन पांजे खीसे मां दुर कढिया आहिनि, दुर कढी करे ॿिन्हिनि शहज़ादनि जे हथनि ते रखिया आहिनि। ॿई शहज़ादियूं रोई करे थियूं चवनि मामा इहे दुर न खपनि, असांखे ॿाहिरि खपनि, असांखे ॿाहिरि घुराए ॾे, अॼु ईद जो ॾींहुं। अम्मा सजी सजी रात निंड नथी करे, ये कूफे दे मुंह करे थी जे बछड़ा अज तो अचो, हर कंहिंजूं झोलियूं आबाद बछड़ा अचो मुंहिंजी झोली आबाद कयो, मूंसां गॾु ईद कयो। अजरुकुम अल्लाह। मौला दा फरमान साथी चवण चयो चई मामा ॿाहिरि मिला। मौला दा फरमान ॿाहिरि ॾिसंदो इन ॾींहुं उहे बि ॼाणनि पियो हुनखे मारिफत ई त इमाम असांजो मामो इमाम ॿई रोई करे थी चवनि हा मामा असांखे ॿाहिरि मिला। जे ॿाहिरि ॾिसंदो जे हा मामा ॾिसंदियूंसीं। मौला दा फरमाइनि मुंहिंजे ॿिनि आङुरियुनि जे दरमियान में ॾिसो, मूं ॾे ॾिसो जीअं जो ॾिठो तो ॿाहिरि नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। ॿई शहज़ादियूं रोई करे चवण लॻियूं मामा इहे आङुरियूं हिते ई रखे असां अम्मा खे सॾे थियूं अचूं। रोईंदियूं वयूं आहिनि, रोईंदियूं रोईंदियूं साण रुकैया खे चवण लॻनि अम्मा मामो पुट थो मिलवई। हली करे पुट ॾिसिया साण तकड़ी तकड़ी आई, तकड़ा कदम खणी जीअं आई, साण जीअं आई आहे मौला जे न ॿिनि आङुरियुनि जे दरमियान में ॾिसो त इहो कहिड़ो टाइम आहे। ॿई शहज़ादा आहिनि, हथ ॿधी बीठा आहिनि। ईअं छल कोई यतीम न थिए, ईअं कोई यतीम ईअं न मारिजे जीअं मुस्लिम जा पुट मारिजी आहे। ॿई शहज़ादा मिन्नतूं पिया कनि, हथ ॿधी करे पिया चवनि असां यतीम थी विया आहियूं, असांजे लाइ यतीमी जो दर्द काफ़ी आहे। असांजो बाबा मुसाफ़िरी में मारिजी वियो, असांखे मारे न। उबैदुल्लाह बिन ज़ियाद वटि ज़िंदा वठी हल, ज़िंदा न वठी हलंदो मां जे भला असांखे मदीने मामे अब्बास ॾे वठी हल। मामो अब्बास असांजो वॾो सफ़ी आहे, तोखे एतिरो ॾेई छॾींदो तोखे घुरण जी ज़रूरत न पवंदी। जे तव्हांजे मामे अब्बास जो कोई इनाम मूंखे न खपे। आख़िर में ॿई शहज़ादा रोई करे त चवनि भला असांजी काई ॻाल्हि नथो मञे, ॿ रकात नमाज़ पढ़ण ॾे। ही मल तानो ॾेई करे तो जे नमाज़ बचाए सघे वठी त नमाज़ पढ़ो। ॿई शहज़ादा था चवनि असां बचाइण जे लाइ नमाज़ नथा पढ़ूं, असां अहल बैतनि जो शेवा आहे जॾहिं अल्लाह जी राह में वेंदा आहियूं, अल्लाह जी इबादत कंदा आहियूं। हज़ारो ॿिन्हिनि शहज़ादनि जी नमाज़ पिया पढ़नि। माउ जीअं ॾिठो आहे रोई करे चवण लॻी मां इन नमाज़ तां सदके वञे,
अजरुकुम अल्लाह अदादारो बिन शहजादा नमाज पढ़ी जी नमाज पढ़ी नमाज का फारिग थिया हाणे ही मलाऊं तो जे चोला लायो चोला लायो रिवाज जुमला न वडे शहजादे दा चोलो लाथो नंढो लाहे न पियो सके वडो शहजादो रोई करे चवण लगो आ भा चोलो ला जे अदा मुखे केड़ी खबर त चोलो पाइबो कीअं लाहिबो कीअं अम्माई पाराईंदी अम्माई अजरुकुम अल्लाह अदादारो हिन महिल उन छा कयो आहे नंढे शहजादे जो चोलो फाड़े करे लाथो थिए उन खां बाद में हिन महिल उन वॾे शहजादे ते हमलो कयो आहे ये वॾे शहजादे ते हमलो कयो त नंढड़ो अॻियां आयो आहे हथ ॿधी करे चवणु लॻो अम्मा असांखे वसियत कई सफ़र में वॾे भाउ खे पीउ जी जाइ ते सम्झजाए ए मुंहिंजो भाउ वॾो भाउ पीउ जे जाइ ते आहे माण्हू थी त पहिरियों मूंखे मार अदादारो ही मलून नंढे ॾे वधियो आहे वरी वॾो अॻियां आयो आहे हथ ॿधी करे चवणु लॻो आहे मलून मूंखे अम्मा चयो त नंढड़ो भाउ पुटनि जी जाइ ते थींदो आहे ओए मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे मुंहिंजे साम्हूं हिनखे न मार मां कोण न ॾींदो मां अल्लाह अकबर हिन महिल तेश में अची करे छा कयो आहे तलवार सां हमलो वॾे ते कयो अथई जीअं सिर कलम थी वियो आहे वॾो नंढो शहजादो अखियुनि ते हथ ॾिना अथई रोई करे चवणु लॻो मामा गाज़ी हाणे त अचे मुंहिंजो भाउ खुशी रहियो अल्लाह अकबर अदादारो जॾहिं वॾो खुशी वियो आहे हिन महिल धड़ दरिया में उछलायो सिर हेॾे उछलायो चई ही मलाऊं तो जमा ॾिठो आहे शहजादो गुम थी वियो आहे लेकिन हिन पोइते जो ॾिठो आहे भाउ जो सिर खयूं वेठो आहे कॾहिं सॼो रुखसारो थो चुमे कॾहिं खॿो रुखसारो थो चुमे ये मंज़िल सोग दे मुंह करे केड़ी गाल पे चयो नित माण करेंदी हावी अम्मा तू सामने पेके घर दा मेरे वीर अब्बास दे ओ नाम खोलो है कूफा शाम ते डरदा ओ जे अम्मा तू नहीं आ सकदी ते मजबूर करें दही पड़दा होते कुवासता छन या अल्लाह या रहमान या रहीम या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक